सिंध जो हियो सदाबहार वण न फ़क़त पंहिंजे फर जे लिहाज़ सां बेशती समर लॻे थो, पर हिन वण जी काठी पिणु निहायती काराइती आहे। इन लिहाज़ सां इहो वणु ॼण त कुदरत जे तरफ़ां सिंध वारनि लाइ तोहफ़ो आहे। आगाठे ज़माने में अरबिस्तान ऐं ईरान जे माण्हुनि सिंध में इहो मेवो खाधो हो, जंहिंजो ज़िक्र उन्हनि पंहिंजे सफ़रनामनि में कयो आहे। तंहिं करे अंब जो नालो बि संदनि ॿोलियुनि में राइज थियो, जीअं त अरबीअ में अंबुज ऐं फ़ारसीअ में अंब। अकबर बादशाह दिल्लीअ जी हुकूमत संभालण खां पोइ हर साल फ़तेह बाग मां अंब घुराईंदो हो, जेको हू सॼो साल खाईंदो हो। अकबर बादशाह पंहिंजे दौर में अबू अल फज़ल जी सलाह सां दिल्लीअ में अंबनि जो हिकु बाग़ लॻारायो हो, जंहिंमें 1 लख ॿूटा रखिया हुया ऐं बाग़ जो नालो लख बाग़ रखियो हुयो। मौजूदा दौर में अंबनि ते तजर्बा करे इन्हनि मां 40 खां वधीक जिन्सूं तयारु कयूं वियूं आहिनि, जिन खे फार्मी अंब चयो वेंदो आहे। इन्हनि अंबनि जूं ख़ुसूसियात इहो आहिनि त इन्हनि में ॼारो या रेशो कोन थिए, इन्हनि में गर वधीक ऐं कोयलो नंढो थिए। इन्हनि जिन्सनि में सभ खां वधीक जाज़िब नज़र ऐं सभिनी खूबियुनि सां टमटार सिंधड़ी अंब आहे, जंहिं सॼी दुनिया में सिंध जो नालो रोशन कयो आहे। अंबनि जा देसी वण 15 खां 20 फुट ऊचा थींदा आहिनि। इन्हनि जी उमिरि बि घणी थिए थी। शालामार बाग में लॻायल अंबनि जा ॿूटा मुग़ल बादशाह शाहजहां जे अहद में लॻाया विया हुआ, जेके अॼु ॾींहं ताईं फर ॾींदा रहनि था। अंब जो वणु न रुॻो मेवे जे लिहाज़ खां काराइतो आहे, पर इमारती काठ तौरु बि कमु ईंदो आहे। इन मां दरवाज़नि जा चौंक ऐं घरू फर्नीचर बि ठहंदो आहे। दोहल बि अंब जी काठीअ मां ठाहिबा आहिनि। तबीबनि मूजिबि अंब जा तिबी फ़ाइदा बि आहिनि। अंब दिलि, दिमाग़ ऐं मैदे खे ताक़त ॾिए थो, जिस्मानी क़ुवत खे वधाए थो, बदन खे थुल्हो करे थो ऐं पेशाब जारी करे थो। अंब जो आचार बि तिबी लिहाज़ सां फ़ाइदेमंद आहे। अंब खाइण सां आंडनि, बुकियनि ऐं मसाने में क़ुवत पैदा थिए थी। मुंहुं जो रंग खुली पवे थो। अंब जे खिखिड़े जो पितो तासीर में थधो ऐं ख़ुश्क थिए थो, जेको मथनि पेशाबनि लाइ मुफ़ीद थींदो आहे। मौजूदा दौर में फार्मी अंबनि में लंगड़ो, दशहरी, सिंधड़ी वग़ैरह मशहूर आहिनि।